खे खाराए मां पोइ खावां, जंहिंजे करे असांजा सिंधी आबाद आहिनि। बसि इहा ॻाल्हि यादि रखूं। दैतनि खे सिंग न थींदा आहिनि, देवताउनि खे पर न थींदा आहिनि। असां इंसान आहियूं। इंसान उहो आहे जेको पाण खे बि सुख ॾे, ॿियो अचे आवे। तूं अरबर उथी न वञ, अहिड़ा माण्हू तूं उथी वेंदे वरी उहो तोखे कोन चवंदो त हितां वेहो। इहे घणा माण्हू अहिड़ा मिलंदा। अहिड़ो घणो न्याज़ बि न कर जो उनखे बि लियाकत न रहे, लियाकत खे लियाकत मिले। ॾिठो वियो आहे श्री राम। इंसानियत इहा, तूं बि वेह, ॿिए खे बि जाइ ॾे, सुरीपुरी जाइ ॾे। और दैत उहो, मूंखे सुख मिले, ॿिए खे दुख मिले त मिले। और देवता उहो, चाहे मूंखे कष्ट अचे पर ॿिए खे सुख मिले, बसि इहो ई अंतरो आहे। श्री राम। त बलहारी गुर आपणे देवाड़ी सदवार, जिन मानस ते देवते किए उहो मथो कोन लाहींदा। इहा सेखारींदा, पुट पाण खे दुख ॾे बि ॿिए खे सुख ॾे, उन में मुंहिंजो साईं आहे। सतगुरु संत में असां इहो सिखूं, पंहिंजो पाण सुञाण। ॿ धर्म आहिनि, ॿ धर्म आहिनि दुनिया में। हे 25 साल जी रजन जयंती आहे, मां थोरो टाइम भरिजी वेंदो, रसोई मिलंदी प्रेम सां। श्री राम। इहे 2 धर्म ऐं अधर्म असां यादि रखूं हृदय में। 2 धर्म आहिनि। हिकु धर्म पहिरियों पाण सुञाण, पहिरियों धर्म आहे पहिरियों पाण सुञाण। और ॿियो जेको धर्म आहे उन जा 2 हिसा आहिनि। अधु धर्म इहो आहे, मन वचन कर्म करके कंहिंखे कष्ट न पहुचाइणो। पंहिंजे तरफ़ां मन वचन कर्म करके कंहिंखे कष्ट न पहुचाइणो। जेके मंदर कानपुर में, जंहिंखे आम के बिरला बि सॾे वेंदा आहिनि भुल में, पर जेके सेठ जो ठहियल आहे, अंदरि एंट्री थियण सां गैलरी लॻल आहे, साम्हूं मंदर आहिनि। दहिने वञण सां उते जेके गैलरी जा पासा आहिनि, हिकु जाइ ते लिखियलु आहे ईश्वर की सची पूजा। छाखे चइजे मां उहो ॿुधाए छॾियां। जातो जातो सुठो आहे। इहा वंडे विरायूं खाऊं असां। श्री राम। खावो ख़र्चो रिल मिल भाई, तोट न आवे वधंदो जाई। ईश्वर जी सची पूजा कहिड़ी आहे? पंहिंजे हृदय खे हर कंहिं शौक़ खां मथे रखणो। हे हृदय जी पूजा। हृदय खे माना मन खे, मन जो निवास हृदय में आहे। मालिक बि मन में आहे, मन जो निवास बि हृदय में आहे। मन जो रूप कहिड़ो आहे? तुंहिंजो ख़्यालु ओथे माना मन ओथियो। श्री राम। हृदय खे हर हिकु शौक़ खां मथे रहे। जंहिं टाइम ते जेकी थियणो आहे उहो थींदो पियो, तूं घटि वधि न थी। न त शास्त्रनि लिखियो, हिन जीव खे हर कंहिं शौक़ जा मोचड़ा लॻनि था। इहे मोचड़ा आहिनि, माना तुंहिंजो मन कष्ट में अचे थो। बचूपनी में उथे ई नथो। थोड़े में ख़ुशि, थोड़े में रंज, थोड़े में ख़ुशि, थोड़े में रंज। राम। और वाणी तुंहिंजी छल कपट खां रहत रहे। वाणी तुंहिंजी अलाए छा थी वियो आहे, अलाए छा थी वियो आहे। स्त्री पति सां कपट करे थी, पति स्त्री सां कपट थो करे। पुट पिता सां धन जे करके कपट थो करके, पैसा अथसि ॿुधाए नथो। हिते पहुची वियो आहे कमु। जेके स्वार्थ में निजी पंहिंजा गणिया वेंदा आहिनि, पुट ऐं स्त्री, अॼु इहा स्थिति ॾिठी थी वञे पई। आहे तजुर्बो थियल आहे? जेको न थियो हुजे तॾहिं छा जवाबु न ॾींदो? श्री राम। अरे छिल छिद्र कपट मोह कबहो न भावा। अॼु वाणी में जेको राजनेता आहे, उहो नेता नीति, चाणक्य नीति जे राजनीति दर्पण, मां नंढे पढ़ियो हुउमि, चाणक्य राजनीति दर्पण। नीति वेश्वा आहे। नीति जेसिताईं वेश्वा न बणबो तेसिताईं नीति ते हली न सघंदो। ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे ठपो ॾिठे, ताड़ियूं न वॻियूं, माण्हू ख़ुशि न थिया, उनखे बदिले वेंदो। ऐं सभिनी सां बराबरि में न हली सघंदो। सभिनी खे ख़ुशि कंदो। जीअं वेश्वा सभिनी खे ख़ुशि कंदी आहे, नीति ते हली तॾहिं सघंदो। नेता माण्हू केतिरा परसंट में छल कपट करेनि, और गृहस्थी थी, वाणियों थी करके, दुकानदार आनो छल कपट करे, और नेता ॿारहाना करके बराबरि आहे। हुनजी छल कपट मजबूरी आहे कंहिं हालतुनि में। वज़ीर जे हथ में कमु कोन्हे जो अची करे तुंहिंजी नाली ठाराईंदो या रोड ठाराईंदो। हेठों ऑर्डर कंदो, हेठि कंदे 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 जंहिं महिल तुंहिंजो कमु थिए, पर तूं हथ सां तंहिं महिल ठगी थो करे ॿिए सां। सम्झी वञ ॻाल्हि खे। त असां अख़बारां पढ़ी करके, नेताउनि जा हे पढ़ी करके असां छली कपटी थी विया आहियूं। हिक हिक सां ॻाल्हाइण में छल कपट लॻो पिया। सचाई कान्हे। छा आहे? पंहिंजो पंहिंजो न रहियो आहे। हुकुम असांखे इहो आहे, पंहिंजा त पंहिंजा, पर ॿिए खे ॿियो न सम्झो। ॿिए खे ओहो परायण खे पंहिंजो कयो। मुंहिंजा प्यारा, 2 धर्म, हिकु पाण सुञाण। इहो छाजे लाइ? पाण सुञाणींदे, पाण सुञाण माना
आत्मा सुञाण, पाण सुञाणी आहे परमेश्वर सुञाण जी कुंजी। जिन पाण सुञातो नी परमेश्वर सुञातो। पोइ जॾहिं आत्मा सुञाणींदे असां सभिनी जेके बि आहियूं, सभिनी जो जेको असली स्वरूप आहे उहो आत्मा आहे। सभिनी जो जेको स्वरूप आहे उहो सभिनी जो आत्मा आहे। हे रूप आहे, हे रूप आहे, हे मुहांडे जे लाइ आहे, हे खल लाहे, हे हिकु पालिश थियल आहे। हे त लाहींदो त खल लहंदी, हे चेहरो न लहंदो। ज़ोर ॾींदो उन खल मां रत पोइ निकिरंदी। हे छड़ो मुहांडो, इन ते अहंकार न कयो मां सुहिणो आहियां। हिन खल जे अंदरि चाहे सीधी हुजे कारो हुजे, अंदरि बॉडी सभिनी जी बराबरि आहे। पुछो वञी डॉक्टरनि खां। छड़ो चेहरे जे लाइ, तुंहिंजी सुञाणप लाइ ऐं तुंहिंजो नालो अलॻि अलॻि रखियो वियो, हूं हूं कर केरु जवाबु ॾींदो, इन जे लाइ आहे। तूं नालो नाहे, तूं मुहांडो नाहे, तूं शरीर नाहे मुंहिंजा प्यारा। असां सभिनी जो स्वरूप जेको आहे सो आत्मा आहे। श्री राम। त पाण सुञाते, स्वरूप सुञाते, पोइ सभिनी में पाण खे समेटे, पोइ कंहिंसां वलवंच, कंहिंसां क्रोध, कंहिंसां द्रोह, कंहिंसां पाप। राम। मन वचन कर्म करके जेको बि तूं सोचेंदो प्रकृति में वेंदे उहो तोखे मोट जो फल मिलंदो। तूं कंहिंसां ठगी कंदे तोसां बि कोई ठगे वेंदो। ज़रूर न आहे उहो तोखे ठगे। तूं कंहिंजी चोरी कंदे ज़रूर न आहे उहो तुंहिंजी करे, तुंहिंजी बि कोई करे वेंदो। तूं कंहिंखे दुख पहुचाईंदे तूं बि काथां दुखी थींदे, तूं कंहिंखे सुख पहुचाईंदे तूं बि काथां सुखी थींदे। जेकी बीज बोईंदे उहो तोखे फल मिलंदो। परमात्मा प्रकृति में समाल आहे, न त प्रकृति जड़ आहे। श्री राम। हा बसि कर भला होवे भला, सभिनी में मुंहिंजो साईं। और अधु अधु जेको धर्म आहे उहो ॿिया जंहिंखे भलो कमु तव्हां सम्झो था, बसि उहे आहिनि अध में। अधु इहो आहे, मन वचन कर्म करके कंहिंखे कष्ट न पहुचाइणो। ठीकु आहे, अपोज़िट में ॿ अधर्म आहिनि। हिकु पाण न सुञाणो, इहो वॾे में वॾो असां अधर्म कयोसीं, उहो संतनि जे संग मां मिलंदो। इन लाइ पहिरियों प्रयास कयूं। स्वामी रामकृष्ण परमहंस साहिबु चयो, श्री राम, नंढपण खां सत्संग नंढपण खां थिए। असांखे घर गृहस्थी सभई हिकु ई महिल आस्थान ते अची न सघंदासीं। जेको बि अचे, नंढो अचे, उहो वञी वॾा उन खां पुछनि, पुटु छा ॿुधी आहे, सभिनी खे ॿुधाए। जेको वॾो आयो उहो घर में सभिनी खे ॿुधाए, बाबा हे जेको प्रसाद रखियल आहे न, इहो अस्तूल प्रसाद आहे, हे मलमूत्र थी वेंदो, बदमे देह खे पवित्र कंदो। पर जेको असली प्रसाद आहे, जेको पाठ साहिब जो भोग आहे, मां इन ॻाल्हि खे थोरो ख़ुलासो कयो अॻे, त जेका नाए मलिया सलोक पढ़ायो, पाठ जी समापति थी, इहो भोग न आहे। भोग जो वचन हाणे हलंदो। इहो प्रसाद खणी करके असां ज्ञान जो इन खे विरहायो वञे घर में। श्री राम। बाबा हे संतनि सतगुरनि कंहिं मेले ते पंहिंजे पुछंदा हो, चांवर घणा चढ़िया, हाणे पुछंदा आहिनि खलक घणी आई। अड़े साईं जा प्यारा, तंहिंमें छा आहे, खलक त वेश्वान वटि बि घणी आहे, फिल्मुनि ते घणी आहे, लिटर ऊंधो कर खलक आहे। इहो ई पुछणो आहे, इहो पुछणो आहे। उते संतनि जा छा वचन हलिया, कहिड़ो संत आयो, उन ख़्याल में बि न पओ, उन जा वचन बाबा तव्हांजा ॾिनल वरी तव्हांखे ॾिनासीं, एतिरे में ख़ुशि थी वियो। सुठा कमरा हे रहियासीं। अड़े धन तुंहिंजो, तोखे छंछर वारो करे छॾियो, तोखे उन में ख़ुशि करे छॾियो। तूं संतनि में अची ज्ञान जो शब्द खणी, जंहिंमें जीवन ठाहे कि हिन में ख़ुशि थी वञे। हे त टपड़े तुंहिंजा, असां छा कयोसीं। हरे राम। संतनि मिसल मिटी बणिजो। संत असांखे जेकी बणाइण, जिथे वेठा आहियूं इहा ई जाइ आहे, सुम्हणो आहे, पुछणो आहे कमरो किथे आहे। ओहो पुटु, मां ई कारपेट ते सुम्हांदो पियो अंदरि, काई ॻाल्हि कान्हे, छड़ो सुम्हो। असां सभु ठहियो पिया सफ़ाई सां, सभु तव्हांजा घर आहिनि, बणायो सिंगारियो। श्री राम। त न सुञाण ऐं अध में मन वचन कर्म करके कंहिंखे कष्ट ॾियणु, ऐं अध में बाक़ी पाप आहिनि। संतनि में न समेदासीं न, त संतनि शास्त्रनि में ईअं बि लिखी छॾियो, जंहिंखे तूं पुञ सम्झंदो, संसारी जंहिंखे पुञ सम्झनि था, उहो संतनि जी दृष्टि में पाप आहिनि। ॾाढो वॾो तव्हांखे ॾुखियो लॻंदो, पर हिते सोचणो पइजी वेंदो इहो छा आहे। जंहिं महिल पढ़ियासीं राम, इहो आहे अहम, अहंकार। जेको छो जो खोटे कम वारे करण खे कॾहिं न कॾहिं शर्मसारी ईंदी, पर सुठे कम में अहंकार थियण जो ख़तरो आहे 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 आहे। और अहंकारी खे कॾहिं शर्मसारी बि न ईंदी आहे। तंहिं अलावा जेको अहंकार में करे थो, त कवि नाए पातशाही जे भोग जो शब्द हिकिड़ो ई, मन में धरे गुमान। गुमान माना भाइण, गुमान माना
हाँ छड़ो भाए मां तीर्थ विर्त नाम दान कया जी हाथी स्नान करके मिट्टी मिलजी वही तीअं करे छॾे राम मुंहिंजा प्यारा जेकी तूं करे थो पंहिंजे लाइ करे थो हुनजो प्रदर्शन जी छा ज़रूरत आहे असांजो हे सभु तूं परमात्मा शरीर परमात्मा जो संसार परमात्मा जो सभु कुझु परमात्मा जो मां तूं ठाहियो ई छा आहे कर्ता भोगता मां गीता में भॻवान चयो तुंहिंजो शरीर ठाहींदड़ बि मां अंदरि आत्मा जी वेही करके भोगींदड़ बि मां तुंहिंजे बॉडी खे हलाईंदड़ बि मां असां हुनजा ओहो कदम कदम शुक्राना मञियो हे गिरह कीअं थो वञे कीअं पचे थो कीअं असांखे बॉडी खे ताक़त मिले थी असां पंहिंजे लेखे छा आहियूं ॿेली